अस्सलाम वालेकुम दोस्तों हाणे हिन महफ़िल जो टियों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि मुंहिंजे दिलि भर जी को मूंसी ॻाल्हि करे। दोस्तों हिन कलाम जो शाइर आहे साईं अहमद शाह लखियारी रहमतुल्लाह अलैह, जेको पंहिंजे वक़्त जो दरवेश हो दोस्तों, अल्लाह जो वली हो दोस्तों हीउ कलाम जेको आहे पंहिंजे वक़्त जो तमामु मशहूरु कलाम आहे ऐं तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में उस्ताद जलाल चंद ॻायो आहे ऐं बजट भी तमामु मुख़्तलिफ़ आहे ऐं तव्हांखे मज़ो ॾींदी। हिन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे असांजे पीरी प्यारे दोस्त साईं मेहरदीन कोटवाल इंडिया खां। उस्ताद जलाल चंद जी यादगार नायाब वॉल्यूम 17 तव्हां ॿुधी रहिया आहियो साईं नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां, जेको ॻोठ रावचाणी ज़िलो सांगड़ तालुको सिंजूरो में रहनि था ऐं उस्ताद जलाल चंद जा आशिक़ ऐं मधा परिस्तार दीवाना मस्ताना आहिनि दोस्तों मां सम्झां थो हीउ कलाम तव्हांखे बेहद पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि अचे त मुंहिंजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो तव्हांजो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते। पेशकेश कामरान जानी सिंधी।
पेशकेश कामरान जानी सिंधी। दोस्त मिले हम